अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल तामिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न रिथ शाहनवाज जे चवण ते ओताक ते न ईंदो, न ई वरी उनजो चवण कंदो। इन ॻाल्हि तां पोइ रिथ शाहनवाज खे कावड़ वठी वेंदी, यानी उनखे पोइ कावड़ लॻी वेंदी। रिथ शाहनवाज चवंदो त रेज़न मुराद वारनि जा 2 माण्हू अगवा कया आहिनि, उनजे करे पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू पियो सम्झे ऐं उहो इहा न पियो सोचे त मूं पुलिस खे झलियो आहे मुराद वारनि केस वठण तां। इन करे हू पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू पियो सम्झे। हाणे उनखे मां पंहिंजी औकात ॾेखारींदुसि। ऐं दोस्तों हाणे रिथ शाहनवाज रेज़न खे जल्द खां जल्द चवंदो त अगरि तूं रेस मंसूर सां हथ मिलाईंदे त पोइ मां तोखे कॾहिं बि ज़िंदह न छॾींदुसि ऐं पोइ मां मुराद वारनि खे छूट ॾेई छॾींदुसि। पोइ हू कंदा तोसां मुक़ाबिलो। ऐं ॿिए पासे रिथ शाहनवाज इहा सोचींदो त अगरि मूंखे मुराद ऐं रेज़न वारनि खे पाण में विढ़ाइणो आहे त पोइ मूंखे सोडल ऐं उनजे चाचे खे आज़ादु करणो ई पवंदो, छोजो इन जे करे मुराद वारा परेशान आहिनि ऐं हू लाचार आहिनि। उनजे करे मुराद वारनि सां विढ़ी नथा सघनि। इन करे हाणे हर हाल में मुराद वारनि खां ऐं रेज़न वारनि खे पाण में विढ़ाइणो आहे, जीअं हू पाण में तबाह थियनि। ऐं मूंखे हर हाल में सोडल खे आज़ादु करणो ई पवंदो, छोजो सोडल खे आज़ादु करण सां ही दुश्मनी वधी वेंदी। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर ककर सां मिलंदो। ककर खे चवंदो त जेसीं ताईं तव्हां ॻाल्हियूं नथा कयो, जेसीं ताईं ॿी का बि वाट न आहे कुंज खे वापसि कराइण जी, छोजो कुंज सोडल वटि आहे, सोडल बि अव्हां वटि क़ैद आहे। अगरि जेसीं ताईं तव्हां सोडल खे आज़ादु नथा कयो, जेसीं ताईं अव्हां खे कुंज कॾहिं बि न मिलंदो। ऐं ॿियो हा, इन ॻाल्हि में बराबरि जा मुराद जा हथ न आहिनि, छोजो मुराद मथां मूंखे पको भरोसो आहे। हू अहिड़ा कम बि कॾहिं नाहे कयो ऐं न ई वरी कंदो। उन करे हाणे तव्हां वटि ॿी का बि वाट न आहे। अगरि तव्हां जेसीं ताईं ॻाल्हियूं नथा कयो, जेसीं ताईं कुंज कॾहिं बि वापसि न ईंदो। ऐं ॿिए पासे मुराद रेस मंसूर सां मिलंदो। रेस मंसूर खे चवंदो त हाणे तूं असां मथां ज़ोर थो रखी त भले तूं ॻाल्हियूं करा, भले तूं उन्हनि खे राज़ी कर, जो असां तुंहिंजे फ़ैसिले खे पुठि नथा ॾेई सघूं। उनजे करे तोखे जेको कमु करिणो आहे तूं भले वञी कर ऐं तूं असांजे विच में बि ॻाल्हियूं कर। रेस मंसूर चवंदो इहो फ़ैसिलो मां हर हाल में कराईंदुसि। रेज़न ऐं ककर खे ज़रूरु राज़ी कंदुसि फ़ैसिले लाइ। इन फ़ैसिले में पको इंसाफ़ थींदो ऐं हीउ फ़ैसिलो बि ज़बरदस्त हूंदो, जंहिंमें अव्हां ॿिन्ही भाउरनि खे फ़ाइदो हूंदो, यानी ॿिन्ही धुरनि खे फ़ाइदो हूंदो। ऐं ॿिए पासे ककर पंहिंजी माउ खे धमकाईंदो त अगरि कुंज खे असां वापसि वराइण में कामयाब थी वञूं था त पोइ मां इन छोरी खे मारे छॾींदुसि, जो इन खे मां हाणे कॾहिं बि ज़िंदह न छॾींदुसि, छोजो उन मुंहिंजी इज़त बदनाम कई आहे। हाणे जेसीं ताईं मां उनखे नथो मारियां, जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कॾहिं बि न ईंदो। अगरि तूं उनखे मारण कॾहिं बि न छॾींदे त पोइ मां पंहिंजो पाण खे गोली हणे मारी छॾींदुसि। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त हो रेस मंसूर असांजो कॾहिं बि दुश्मन नथो थी सघे, न ई वरी दुश्मन आहे, न ई वरी हुनजे दिलि में का असांजे ख़िलाफ़ दुश्मनी आहे। उन करे हाणे असांखे उनजे चवण ते ॻाल्हियूं कराइणियूं पवंदियूं। रेज़न चवंदो त सोट तूं हाल ई फ़िलहाल तकड़ि न कर, हाल ई फ़िलहाल असां रेस मंसूर मथां ज़ोर रखियो आहे, मतां हू छोकिरी खे वापसि वराए वञे। ककर चवंदो त जेसीं ताईं असां सोडल खे आज़ादु नथा करायूं, जेसीं ताईं कुंज कॾहिं बि वापसि न ईंदो। ऐं वरी मुराद वारा ॻाल्हियुनि खां सवाइ छोकिरी खे आज़ादु कंदा। उनजे करे असांखे हर हाल में हाणे ॻाल्हियूं कराइणियूं पवंदियूं, जो असां जेसीं ताईं ॻाल्हियूं न कराईंदासीं, जेसीं ताईं कुंज वापसि न ईंदो। ऐं ककर चवंदो त रेस मंसूर मूं मथां ज़ोर रखियो त तव्हां हर हाल में सोडल खे आज़ादु कयो। जेसीं ताईं तव्हां सोडल खे आज़ादु नथा कयो, जेसीं ताईं अव्हां खे कुंज कॾहिं बि न मिलंदो, जो कुंज सोडल वटि क़ैद आहे ऐं सभु कुझु उन खे ख़बर आहे त कुंज किथे आहे। इन करे हाणे तव्हांखे सोडल खे आज़ादु करणो ई पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।